नासिन टंडे ॼाम वेझो जखरा फाटक वटि पीरसन जो कपड़नि खां आजो लाश हथायो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं मराठवी न्यूज़ जे रिपोर्टर इमरान सोहो खां। जी इमरान, वधीक कड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, टंडो जाम वेझो जेको आहे रावकी थाने जी हद राव जखरा रेलवे फाटक ते जेको आहे 65 सालनि जे पीरसन जेको आहे कपड़नि सां आजो लाश मिलियो आहे। जॾहिं त अहिड़ी इतला मिलण ते जेको आहे रावकी पुलिस पहुची लाश खे जेको आहे सिविल अस्पताल हैदराबाद मुंतकिल करे छॾियो आहे। उन ई हवाले सां जेको आहे रावकी पुलिस जो चवणु आहे त जेको पीरसन आहे उहो उन जो जेको लाश आहे उहो कपड़नि सां आजो आहे ऐं संदसि घर में या कपड़नि या अहिड़ी शइ न आहे मिली जंहिंसां जेको आहे संदसि सुञाणप थी सघे। तंहिं लाइ जेको आहे लाश खे सिविल अस्पताल जे सर्द खाने में रखाए छॾियो आहे ऐं संदसि वारस ॻोल्हा जारी आहे। जेको पीरसन आहे उन जी मौत जेको आहे रावकी पुलिस जो चवणु आहे त तिबी लॻी आई आहे, जंहिंजे जेको आहे असां वधीक जांच करे रहिया आहियूं। जी इमरान, वधीक तफ़सील ॾियण लाइ अव्हां जी वॾी महिरबानी।